गरीबन वाज सदा प्यार रहे सतगुर सां कर्म करिजो तूं मोहताज हे राम हे राम। दुखिया दर्दबंद दर आया बहुत प्यास जवाब न पाया कह रविदास शरण प्रभु तेरी त्यों जानो त्यों कर गत मेरी। तुद आगे अरदास हमारी घी पिंड सब तेरा कहो नानक सब तेरी वड्याई कोई नाम न जाने मेरा। कहो नानक कहो नानक सब तेरी वड्याई कोई नाम न जाने मेरा। गुर जो दर ना छॾ जां सुबुह हुजे असांजी दरबार में पियो अचिजां दरबार में पियो अचिजां बाबल जो दर ना छॾ जां सुबुह हुजे दरबार में तो अचिजां दरबार में तो अचिजां बाबा जो दर ना छॾजां। गुरुमुख सभो सचो थी मन मुख खे न मिलंदो हिन दर ते जेको झुकंदो सतभाग पंहिंजो खुलंदो हिते वसे तूं अम्बेरत सेवा करे थी सेवा करे जीवन साईं जो दर ना छॾजां सुबुह हुजे असांजी दरबार में पियो अचिजां मालिक जो दर ना छॾजां।
हितरे मिले थी भगती, हितरे मिले थी मुक्ति, हिन दर्जे ते झुकंदे, हितरे मिले थी भगती, झुकंदी चौरासी तूंगी, या आश तू भी रखजा, बाबल जो दर ना छॾजा, साईं जो दर ना छॾजा, सुबुह जे असांजी दरबार में तो अचजा, प्रीतम जो दर ना छॾजा। संतन जे दर जो प्रेमी बणंदो को भागवारो, संतन जे दर जो प्रेमी बणंदो को भागवारो, पूरब जन्म जंहिंजो खुलियलो आहे सितारो, कन्हैया कयो नेम सां नित वञ जाए, कयो नेम सां तूं अचिजा, साईं जो दर ना छॾजा, सुबुह जे असांजी दरबार में तो अचिजा, प्रीतम जो दर ना छॾजा। स्वामी को ग्रज सदा स्वान तजतन नित, कैसे कहो नानक तैसे भगमना, एक चित हो एक चित, चो श्री राम वरी भी चो सतनाम, श्री हरि वाहिगुरु। प्यारी साध संगत, चओ श्री राम। अचो उन्हीअ साईं जो ध्यानु धरियूं, जंहिं साईं असांखे अमोलक देई दुनिया, उन्हीअ निरंकार जो ध्यानु धरियूं, जेको असांजी पल पल में पियो थो संभाल लहे। उन्हीअ साईं जो ध्यानु धरियूं, जेको ॾे बि थो वरी पचारे बि नथो। मूर्खनि उन्हनि खे भुलाए छॾियो आहे। गुरु तेग बहादुर साहब फरमाए थो, स्वामी को ग्रह जंहिं सदा स्वान तजत न नित, ईअं कुतो पंहिंजे मालिक जो दर न छॾींदो आहे। चाहे उन खे मारनि, चाहे लठियूं हणनि, चाहे बुखां कढाइनि, चाहे थोरी रोटी ॾियनि, चाहे कंहिं महिल देरि सां रोटी ॾींदा अथसि, तॾहिं बि कुतो पंहिंजो वेठो हूंदो आहे आसरे। कंहिं महिल ॿार हुनखे पथर हणंदा आहिनि, चूंबूं हणंदा आहिनि, सूआ बि हणंदा आहिनि, थोरी देरि रोई करे भॼी वेंदो आहे। पर वरी जॾहिं हुनखे स्वामी पंहिंजो मालिक तू तू करे सॾु कंदो आहे, साॻियो ई वीचारो हलियो ईंदो आहे, प्रेम सां पुछ लटकाए मालिक जे पेर खे लॻी चुंबड़ंदो आहे। केॾो न यानी कुते में इहो गुण आहे साध संगत। गुरु तेग बहादुर साहिब कुते जो असांखे फरमान ॾेई समाइनि था त भई जीअं कुतो पंहिंजे मालिक जो दर नथो छॾे साध संगत, तीअं असां पंहिंजे गुरूअ जो दर छो छॾूं।
कुतो त छड़ो रोटीअ जे करे नथो छॾे, पर गुरसिख पंहिंजो गुरूअ जो दर असुली नथो छॾे। कुझु बि थी वञे, जीअं नशई आहे, कॾहिं बि चवंदो त मां नथो छॾियां, पीअंदो रहां, चाहे दुनिया खिले, चाहे धंधो घटिजी वञे, चाहे ॿार दुखी हुजनि, चाहे ॿार बुख में हुजनि, तॾहिं बि 4 पैसा खणी काॾे वेंदो, गुते ते वेंदो, पी हलियो। गुरमुख हिकु हिकु गुण था कढनि, छा चवनि, असांखे सम्झाइनि था, छा सम्झाइनि त हे नेमी, जहिड़ी तरह सां तूं पंहिंजे संतनि महात्मानि वटि ज्ञान पाए, जितां तोखे नाम रूपी अमृत मिले थो, जिते हरीअ जी कथा थो ॿुधे, उहो दर तूं कॾहिं बि न छॾिजांइ, चाहे सुबुह हुजे, चाहे संध्या हुजे। तुंहिंजो फर्ज़ु आहे 2 टाइम अचणु। सतगुर जो दर ना छॾिजांइ, सुबुह हुजे या सांझी, दरबार में तो अचिजांइ, दरबार में तो अचिजांइ, बाबल जो दर ना छॾिजांइ। हितरे मिले थी भगती, हितरे मिले थी मुक्ति, हिन दर जे तूं ही झुकंदे, हितरे मिले थी भगती, छुटंदी तुरासी तुंहिंजी, इहा आस तुंहिंजी रखिजांइ, साईं जो दर ना छॾिजांइ, बाबल जो दर ना छॾिजांइ, सुबुह हुजे या सांझी, दरबार में तो अचिजांइ, दरबार में तो अचिजांइ, प्रीतम जो दर ना छॾिजांइ। नशई छॾे कीन गुते जो दर, जुआरी छॾे न जुआ जो पिर, कामी छॾे न स्त्रीअ जो दर, चोर छॾे न चोरीअ जो घर, बुखियो छॾे न अन धन जो दर, आनंद छॾे न पंहिंजे सतगुर जो दर। हेॾा ई मिसाल आहिनि। जॾहिं गोपियूं कृष्ण वटि वेंदियूं, ख़बर पियनि त कृष्ण असांखे अहिड़ो ज्ञान रूपी मुरली थो ॿुधाए जो मोहे थो छॾे, पोइ उन ते ॾोह रखंदियूं, हरी जसोदा अञा थी चए त छो कृष्ण छा थो करे, ॾिस ॾिस कृष्ण जा हाल छा आहे, ॾिस न पंहिंजे मिठे नूर सां कृष्ण खे असां पकिड़े आया आहियूं, घर मां मखण पियो चोराए खाए, चई किथे आहे, चई जो वठी आया आहियूं, कन खां वठी आया आहियूं, जीअं जो वठी आया, चई ॾिस मिठे नूर सां, पंहिंजे नूर सां ॾिस, कृष्ण आहे की न, गोदूअ पीउ, गोंदू तुंहिंजो गुंदरो आहे, तुंहिंजो पुटु आहे माई, पकिड़े पंहिंजे पुट खे आई, कृष्ण अहिड़ी माया फेरे छॾी जो हथों पंहिंजो ई पुटु अची, ॾाढो शर्मिंदियूं। तॾहिं दिलि में सोचनि पियूं, असां त घणो ई था चाहियूं, भई कृष्ण जे मुंहुं ॾिसण लाइ सभु इन था कयूं, जसोदा जे घर बि इन करे था वञूं त मन कृष्ण जो मुंहुं ॾिसी पंहिंजो मन खे प्रसन्न कयूं। सो हे जीव, गुरूअ जो दर ॾिसण सां बि इन जीव खे शांती अचे थी। वरी जे गुरूअ जी वाणी ॿुधे थो त 1000 गुणा शांती थी अचे। जे गुरूअ जे वाणीअ ते हले, उन जे रग रग में पोइ शांती वसी थी वञे।
कोई आण मिलावे मेरा प्रीतम प्यारा ऐं ॾिस पए आप वेचाई जेको मूंखे प्रीतम सतगुरूअ सां मिलाईंदो उन्हीअ खे मां पाण विकिणी छॾींदुसि मां उन जो पखो हलाईंदुसि उन जे दर जो पाणी धोईंदुसि जेको ॾींदो सो मां खाईंदुसि पर आहे को अहिड़ो प्रेमी जेको मूंखे पंहिंजे सतगुरूअ सां मिलाए सतगुरूअ जे मिलाइण खां मां बलहाल वञा कोई संदेशा दे मेरे सतगुरु का ऐं भोल घुमाई जेको मूंखे सतगुरूअ जो संदेशो ॿुधाईंदो चिठी ॿुधाईंदो उन तां बि मां घोरजी वेंदसि वारी वेंदसि बलहार वेंदसि सत्संग जेको आहे वार वार न मिलंदो आहे ॿियूं शयूं सभु मिली थी सघनि लेकिन सत्संग वार वार नथो मिले कीअं नथो मिले सत्संग जी घड़ी अधु घड़ी चओ सत्संग जी घड़ी अधु घड़ी बिना भाग न मिलंदे वरी बिना भाग न मिलंदे वरी ओ हलियो अच तूं गुरनि जे दुआरे हलियो अच तूं बाबल जे दुआरे न वेंदे किस्मत टरी बिना भाग न मिलंदे वरी ओ सत्संग जी घड़ी अधु घड़ी बिना भाग न मिलंदे वरी इहो मेरे पाणीअ जो तलाउ मथां काल पियो तो सुकाए इहो मेरे पाणीअ जो तलाउ मथां काल पियो तो सुकाए राजा हुजे या कंगालो गंदो क्यास बि कहते न आए गंदो क्यास बि कहते न आए न त पवंदे हथनि में हथ करी बिना भाग न मिलंदे वरी बिना भाग न मिलंदे वरी सत्संग जी घड़ी अधु घड़ी बिना भाग न मिलंदे वरी बिना भाग न मिलंदे वरी ओ चौरा एक घड़ी आधी घड़ी आधी ते पुनियाद संतन कीनी गोसटी कटे कोट अपराध करोड़े अपराध करोड़े गुनाह सत्संग जे घड़ीअ मां हिन जीव जा दुख लही था वञनि या हल्को थो थी पए मन खे शांती अचे थी जेके बि पीड़ाऊं कठियूं करे थी वियूं आहिनि अंदर में सभु परमेश्वर उन्हनि जे पीड़ा खे नाश करे ऐं पंहिंजी उनखे तार सां जोड़े थो बिना सत्संग सां न कोई माण्हू ठरियो आहे न की अॻिते कोई ठरी सघंदो जे ठरणो थी हलणो थी त इहो सत्संग जो दर जेको आहे कॾहिं बि न छॾिजांइ चओ वाह हिकिड़ो प्यारो गुरूअ जो नेमी रोज़ सत्संग में ईंदो संत पुछनि था भाई तूं सत्संग में कहिड़े ख़्याल सां थो अचे चवंदा साईं कहिड़ी ॻाल्हि था पुछो मां इन करे ईंदो आहियां घर में दुखी थींदो आहियां घर जा भाती मूंखे आदर न ॾींदा आहिनि चई पोइ हिते कहिड़े ख़्याल खां ईंदो आहे इन करे ईंदो आहे भाई प्रवचन ॿुधा मुंहिंजो दुख लहे
संत पुछंदा पोइ तुंहिंजो दुख लथो आहे? चवंदा साईं दुख बराबरि न लथो। भाई छो नथो लहे दुख तुंहिंजो? चवंदा साईं दुख लहे छो न? तव्हांजी जेकी बि कथा कीर्तन आहे ॿुधंदो आहियां, पर मुंहिंजो मन जेको आहे ध्यानु आहे इहो लॻे ई नथो। जॾहिं ध्यानु लॻे अहिड़ी का कृपा कयो जो मुंहिंजो सत्संग में ध्यानु लॻे। पुछनि तव्हां कंहिं में ध्यानु हूंदो थी? चवंदा साईं घर में सदाई असांजो झगड़ो हूंदो आहे। हाणे वरिती आहे ॿकिड़ी, सो हिन ॿकिड़ीअ जे ॻाल्हि ते ई त झगड़ो थींदो आहे। वरी ॿिए ते वेठो हूंदो आहे त ॿकिड़ीअ में सॼो ध्यानु हूंदो आहे। भई ॿकिड़ी वरी आई हूंदी या कंहिंजे खाधो त न हूंदई, पाड़े ओड़े में झगड़ा कराया अथई, सॼो ध्यानु मुंहिंजो ॿकिड़ीअ में हूंदो आहे। संत चवनि था मन तूं जंहिं दुख लाइ अचे बि उन ॻाल्हि जो ध्यानु न धर, ध्यानु धर गुरनि जो, त गुरू तुंहिंजा कारज सभु पाण ई कर। तूं त उन ॻाल्हियुनि जो ध्यानु न धर, उन्हनि पदार्थनि जो ध्यानु न धर, तूं ध्यानु धर गुरनि जो। ध्यानु धर वाह गुरूअ नाम जो त तुंहिंजी सभु सहिजाई थिए। नाम खे यादि कर त तोखे सभई सुख मिलंदा। हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई, नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। गणकासी उदरी राम नाम सुध आई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। पंचाली को राजसभा में राम नाम सुध आई, राम नाम सुध आई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। जंहिं सिमरत गणकासी उदरी अजा में लगत पाई, अजा में लगत पाई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई, हरि को नाम सदा सुखदाई। सदाई सुखदाई, सदाई सुख ॾे। हाणे त सुख ॾे, सुभाणे लाइ बि सुख ठही पए। दुनिया जी अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेकी हाणे बि सुख ॾे, सुभाणे बि ॾे, परीहं बि ॾे, मरण वक़्तु बि सुख ॾे? फ़क़ति उहो नाम ई आहे। नाओ मरे न ठागे जाए, जिनके राम वसे मनया। न उहो मरी थो सघे, न उहो ठगी थो सघे, जंहिंजे मन में नाम वसे थो। किन काए कजिस जी बसावे, ताकी महिमा गनी न आवे। काखीअ के दरस तो आरो, नानक उन संग मोहे उधारो। किनका किनको बि नाम जो जंहिंजे अंदरि वसियो आहे उन जी बि महिमा बेअंता। संत चवनि था उन जी महिमा असां कथे न सघंदासीं, जंहिं किनको बि नाम जो वसायो। पर इंसान तूं त अहिड़ो पंहिंजे भाॻनि खे खणी बंदि कयो थी पेटीअ में तालो ॾेई, जो अहिड़ो सुखदाई नाम धणीअ जो नालो तोखे यादि ई नथो। अहिड़ा दुख था अचनि, अहिड़ी मुसीबतूं थी अचनि त बि मिट माइट था यादि पवनि, या फलाणे खे चिठी लिखूं उहो असांजी मदद करे। कॾहिं गुरू यादि वेही थो त गुरूअ खे यादि कयूं त मन असांजो को गुरू कार्य करे।
गुरु तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो चओ गुरु तुंहिंजा मुंहिंजा कम पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही थो तोखे हलाए थो मूंखे हलाए थो सबके सुमत दे तो पियो ते भी इहो थो वठे भी इहो थो जमा करे भी पाण ई थो वाद खोट में बदल इहो चिंता जाई करी रे छो चिंता जाई करी रे छो छो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही थो पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही थो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही थो नंढड़े मों बि वॾो करे थो नंढड़े मों बि रोजी सबके दे थो पियो जणिया भी पाए शादी कराए जणिया भी पाए पुत्रा पुत्रियूं दे थो पियो धीअर पुट भी दे थो पियो वहिंवार लाइ दुकान भराई भंडार सभिनी जा भरे थो पियो भंडार सभिनी जा भरे थो पियो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो तुंहिंजा मुंहिंजा कम पाण ई करे थो पियो पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही पियो पोइ छाजे लाइ प्यारा रोईअ रही पियो तुंहिंजा तुंहिंजा मुंहिंजा हिन जा हुन जा सभ जा करे त पियो संभाल थो लहे त बि इंसान तूं बेशुक्रियो आहे तॾहिं बि ॿिए खे दर थो ॾिसे वेठो सेण थो ॻोल्हे मिट माइट थो ॻोल्हे एतिरे क़दुरु जो पुलिस वारा बि थो ॻोल्हे उन्हनि खे पेरे थो पए 5-10 रुपए जे करे भई मूंखे छॾे कचहरियूं थो घुमे त बि कॾहिं अखि कोन थी ॿुॾई त वञा को गुरूअ ॾे वञी उनखे हथ जोड़े गुरू ग्रंथ साहिब खे या पंहिंजे संतनि खे यादि कयां त मुंहिंजी अवलीअ मां सवली कनि न गुरमुख खे यादि वेहंदो आहे गुरमुख इहो सौदो खणंदो आहे मनमुख खे इहो सौदो न वणंदो आहे मनमुख खे ईअं ई वणंदो आहे चाहे जवाब ॾियनिसि चाहे दुखी कनिसि मिट माइट त बि उन्हनि जो लाड़ो लॻाईंदो कॾहिं उहो बि गुरूअ खे यादि न कंदो गुरूअ खे गुरमुख यादि कंदा आहिनि गुरूअ खे गुरूअ वारा यादि कंदा आहिनि अॼुकल्ह त गुरू करे बि गुरूअ खे यादि नथा कनि चओ हरे उन्हनि ई विसारियो आहे त बाक़ी हुननि जो केरु उहे प्यारा गुरमुख बणियो आहे त गुरमुखनि वारो सौदो खणो गुरमुखनि जो सौदो कहिड़ो आहे आसरो रखो ॿिया आसरा सभु छॾे। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबानी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।